वॾेरे पंहिंजी औताक में वेठे माण्हुनि सां मुखातिब थींदे चयो, तव्हां मंझां को अहिड़ो क़ाबिल माण्हू आहे जेको मुंहिंजे खरोसानी गॾह खे पढ़ाए त जीअं उहो अख़बार ऐं किताब वग़ैरह पढ़ी सघे। उते जदीद दौर जो वतायो फ़क़ीर बि वेठो हो। ॿिया माण्हू त हैरान थी विया, पर वताये फ़क़ीर अॻियां अची चयो, हीअ त खरोसानी गॾह आहे, पर हितां जो जेकॾहिं गॾह बि हुजे हा त बि उनखे मां पढ़ाए सघां थो। वॾेरे ख़ुशि थींदे पुछियुसि, वताया घणे वक़्त में तूं हिन जी तालीम पूरी कराए सघीं थो? वताए चयो, वॾेरा ज़ाहिर ॻाल्हि आहे, हीअ गॾह आहे, लॻभॻि 10 सालनि में वञी हीअ इन क़ाबिल बणिबो जो सभु कुझु पढ़ी लिखी सघे। वॾेरे ख़ुशि थींदे वताए खे चयो, ठीकु आहे, जेसीं ताईं तूं हिन जी तालीम पूरी करीं तेसीं ताईं तुंहिंजे घर जो ख़र्चु ऐं तुंहिंजी मानी टिकी असां ते आहे, ऐं आख़िर में तोखे वॾो इनाम बि ॾिनो वेंदो। ईअं चई वॾेरो पंहिंजी औताक मां ॿाहिरि निकिरी वियो त उन सां गॾु ॿिया बि माण्हू उते हलिया विया, पर वतायो ऐं हिकु ॿियो हमराह वेठा रहिया। हमराह वताए खे चयो, फ़क़ीर साईं, तुंहिंजो मथो त ख़राबु नाहे थियो, गॾह खे कीअं पढ़ाईंदे? हू त जानवर आहे, सो बि गॾह। वताए टहकु ॾींदे चयसि, इहा ई ॻाल्हि तूं वॾेरे खां छो न पियो करीं? उते त ॼण वात में मुंग पियल हुई। हमराह चयो, फ़क़ीर, वॾेरे खां केरु पुछंदो, तूं आहे फ़क़ीर माण्हू। वताए चयोसि, हिकु त वॾेरे जे अकुल खे सलाम आहे, ॿियो तुंहिंजे सवाल खे बि सलाम आहे बाबा। 10 सालनि ताईं दुनिया किथां जी वञी किथे पहुचंदी? उन्हनि 10 सालनि में या मां मरी वेंदुसि या वॾेरो मरी वेंदो, पर जेकॾहिं असां न मुआसीं त गॾह ज़रूरु मरी वेंदो। तेसीं ताईं मुंहिंजे घर जो चुल्हो त पियो ॿरंदो न। वताए जी इन ॻाल्हि ते हमराह हैरान थी वताए खे ॾिसंदो रहे थो।